सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधायां हीअ जेका अमानत असां खणी आया आहियूं, असां ॾे इहा अमानत त हिकु भाउ मोकिली हुई कुबाई मस्जिद जे लाइ। कुबाई मस्जिद जे लाइ उन्हनि अमानत मोकिली हुई, पर जीअं मां पोस्ट हलायमि त उन खां बाद उन्हनि खे हथ में इहा अमानत मिली वई। मूंखे दोस्तनि खां वंड करण जी ज़रूरत न पई, पर उन खां अवल ई हिकु भाउ असां ॾे मोकिलिया हुआ 5500 रुपया अमानत मोकिली हुई, जंहिंमां ही टोटल मिठाई हिन जी 5700 रुपया असां वठी आया आहियूं तव्हांजे लाइ। 10 अदद क़ुरान मजीद, जंहिंजी मिठाई थी 2500 रुपया, 10 अदद रेल जंहिंजी मिठाई थी 2000 रुपया, ॿियो क़ाइदा 30 अदद वठी आया जंहिंजी मिठाई थी 1200, टोटल 5700 रुपया। जंहिं भाउ हीअ अमानत मोकिली हुई उन भाउ जे लाइ छा चवणु चाहींदो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तबारक व तआला जा वॾा एहसान आहिनि। जंहिं बुज़ुर्ग आलिम इहे ॿुधाईंदा आहिनि, इहे सदका जारिया, जंहिं माण्हू ॿार इहे पियो क़ुर शरीफ़ पढ़ंदा आख़िर ताईं क़यामत ताईं उनजी वए खां पोइ बि उनखे अलाह साईं हुते उन नेकी में अमल लिखिजी वेंदो, सम्झो न। ऐं इन सदका जारिया अलाह साईं उन ख़ैर बरकत अता फ़रमाए, अलाह साईं उनखे माल में रिज़्क़ में बरकत अता फ़रमाए, अलाह साईं बीमारियुनि खे शिफ़ा अता फ़रमाए, उन औलाद खे अलाह साईं सिहत अता फ़रमाए, दीन दाई बराइनि जे तालीम में पढ़नि था, अलाह साईं उनखे कामयाबु करे। अच्छा साईं, केतिरे अरसे खां ही तव्हां ख़िदमत कयो पिया मदरसनि में? बहरहाल असांजी उन हिसाब खे ॾिसंदो त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे, तक़रीबन ईअं 33 साल थियनि असांखे इन फील्ड में असां कमु कंदा आहियूं। हा, जीअं असां फारिग़ थिया आहियूं पंहिंजे इन हिसाब सां लॻी विया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह हिते बि पढ़ायूं, वाटरसप्लाई भरिसां मदरसा हुते बि पढ़ायूं, मदरसा अज़ीज़िया में बि पढ़ायूं। हिते वरी पंहिंजे हिसाब सां पाड़े वारनि जी महिनत सां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे, पंहिंजे हिसाब पाड़े जी मस्जिद जे हिसाब सां खोलिया ऐं मदरसो। अलाह साईं उनखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए जेको हिन तावन कयो आहे, अलाह साईं। आमीन। अच्छा साईं, तव्हां ॾिसंदा हूंदव त जिन सरकारी स्कूलनि में ॿारनि खे किताब न मिलंदा आहिनि त पोइ वालिदेन चवंदा आहिनि त उन स्कूल में वञण जी कहिड़ी ज़रूरत जो किताब कान्हनि। पर खोड़ सारा मां शहर जा बि मदरसा घुमां पियो, मां ॿहिराड़ी ताईं ॻोठनि ताईं बि वञा पियो, खोड़ सारनि मदरसनि में क़ुर मजीद सिपारा कान्हनि। उहो तावन कंहिंखे करणु घुरिजे? हुकुमराननि खे त इहो नज़र कोन ईंदो, पर तव्हांजी नज़र में उहो तावन कंहिंखे करणु घुरिजे? उहो असां मुस्लमान भाइरनि खे तावन करण जी ज़रूरत आहे। बाक़ी हाणे हिक ॿिए खे ॾिसण कमु न हलंदो। अल्हम्दुलिल्लाह माण्हू कोशिशि करे जिते ज़रूरत आहे उन सां उहो तावन करे। अच्छा साईं, हीअ त तव्हांजी अमानत माशाल्लाह खणी आयासीं, रब पाक उन भाउ खे अजर अज़ीम अता फ़रमाए जीअं असांजे 5500 रुपया अमानत मोकिली हुई। इन खां अलावा अगरि असां लाइ कोई हुकुम मक़ाम आहे त असां हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी, ॿारनि जी पाड़े जा तव्हांखे हर शइ जी ख़बर आहे। हिन वक़्तु असांखे सख़्तु ज़रूरत आहे शौक़ हुजे जीअं क़ुर शरीफ़ असां चङी तरह उन में रखी सघूं। हीअ कबट आहे उन में उहो मज़ो न आहे। माना असां कबट ॾेखारियो, सितारा रखनि पिया। हिन वक़्तु तक़रीबन मां ॾिसां 70-80 ॿार मोहल्ले जा तव्हांखे। अच्छा, जेके ॻोठनि वग़ैरह मां तव्हां वटि हिते रिहाइश पज़ीर आहिनि उहे घणा? अल्लाह जी महिरबानी असां वटि 20 मुसाफ़िर तालिब रहंदा आहिनि। शाबाश हिन पाड़े वारनि खे हिते इलाही साबुण उहे सभु कंदा आहिनि। हिन वक़्तु मक़सदु साईं तव्हांखे अशद ज़रूरत कबट जी आहे। वक़्तु असांखे इहो मालूमात न आहे, पुछा करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। चलो ठीकु आहे साईं, तव्हां मूंखे ज़रूरु इहो ॿुधाइजो त केतिरो ख़र्चु अचे थो कबट ते। चाहियो त इहा बि तव्हांजो मसइलो हल कंदो। वॾी महिरबानी साईं।